नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे घोटकी में ख़बर ॾींदा हलूं त घोटकी में रेंजर्स ते हमले जो केस सखर थाणे ते दाख़िल कयो वियो। रेंजर्स एहलकार मोहम्मद इबरार जी मदियत में अणॼातल जवाबदारनि ख़िलाफ़ केस दाख़िल। केस में दहशतगर्दी जा कलम शामिल कया विया आहिनि। ॼाणियल केस जो मौक़िफ़ इख़्तियार कयो वियो त रेलवे स्टेशन रोड ते मोटरसाइकिल सवार दहशतगर्द विंग कमांडर जी वीगो गाॾी ते धमाकेदार मादो उछलाए फरार थी विया, जंहिं जे नतीजे में रेंजर्स एहलकारनि समेत 3 ॼणा शहीद थी विया। होॾां घोटकी वाक़े ख़िलाफ़ घोटकी जे वकील बिरादरी जो एहतजाज कंदे अदालती कार्रवाई जो बाइकाट करे छॾियो। वकील सुदाम चंद लियाकत अली मुताबिक़ गुज़िरियल ॾींहुं घोटकी जे घोटा मार्केट में रेंजर्स ते हमलो थियल ऐं हमले वारे वाक़े जी जेतिरी मज़म्मत कजे या घटि ॼाणियल वाक़े ख़िलाफ़ अदालती कार्रवाई जो जांचनि जो बाइकाट कयो वियो। बाइकाट सबबि केसनि जूं ॿुधणियूं न थियण करे पेशी ते आयल माण्हू परेशानी जो शिकार थी विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।